दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जी असन उम्मीद है तव्हीं सब खुश हूंदा। हिकिड़ो फ़कीर टाइप जो माण्हू चर्स पियंदो, भंग पियंदो, नशो कंदो, सॼो ॾींहुं सुबुह ते निंड मां उथी अचे मैखाने ते वेहे। असां वटि अॼु जे दौर में भला केतिरा अहिड़ा माण्हू असांजे समाज में हूंदा आहिनि ऐं सॼो ॾींहुं नशो करे वरी राति जो वञी घर सुम्ही वरी सुबुह जो उथे। हाणे अहिड़ो माण्हू जेको सुबुह खणी शाम ताईं नशो करे वरी राति जो घर वञे उन सां घर में छा असरु हूंदो इहो तव्हां असां अंदाज़ो हणी सघूं था। पोइ हिन सां रोज़ इहो साॻियो असरु हूंदो। फ़कीर माण्हू हिनखे चवंदो कमु करिणो पवंदी बाबा, न त घर मां निकिरो। हिकिड़े ॾींहुं चवंसि मानी बानी तुंहिंजी बंदि आहे। चईंदे यार ईअं न करियो, चऊं न त नशो न कर। चईंदा कमु करियूं था, चिलमूं पई भंग जो जमन पई मथां 2-3 चिलमूं हणी ऐं निकितो हिकिड़ो दोस्त उन खे चईंदे यार मूंखे 500 खपंदा आहिनि। सॼो किसो ॿुधाईंदी घर वारा गारियूं था ॾियनि, मां कमु करण जो सोचियो आहे, हाणे अॼु ॾींहुं गाड़ी बसि कमु कबो, उन मां कमाइबो, नशो बि कबो, घर वारनि खे बि ॾिबा। हुन चयो कंदे छा? चई डंड तो मच्छी खणंदुसि 500 रुपए जी, पोइ खणी अचे वारा या मेड़ में या किथे खपाईंदुसि, पोइ उन जेके पैसा बचा उहे बचत वारा मां झलींदुसि, बाक़ी तोखे मूर शाम मोटाए ॾींदुसि। हुन चयो दादा फ़कीर माण्हू ई कॾहिं आयो न आयो आई त भला 500 वठि वञ। हे दम माना दोस्त हिकिड़े को छली वठी 500 खीसे में विझी, पन जी बीड़ियूं 10 जूं वठी ठका ॾिनई। डंड ते वियो 5 सै जी मच्छी वठी, उहा छली जेका खणी वियो उनखे मथां ॿधी, पन जी बीड़ी पी ऐं छली खे कुलो ॾिनई। मथे ते खणी निकितो। हाणे ॿियूं त गाॾियूं वाॾियूं सभु वयूं निकिरी, हे पंधु हाणे जॾहिं वरी शहर पहुचे, चई हिकिड़े ॻोठ में चई झंग जे विचों अचां, पोइ हिकिड़ो ॻोठ हुजे चई खोसण जो, उन में 8-9 कुता, पर माण्हू बि वॾा। चई हीअं ॾिठुमि त माॾे था अचनि पर हीअं ज़रणा टकंदा। चई हिकिड़ो वणो हुजे उनखे पुठी ॾेई बीह रहियुमि, चई हीअं 7-8 कुता फिरी आहे, पर चई सफ़ा खाइण खां मार न पा। त चई कुतनि सां ॻाल्हायमि त रहम कयो छा चकर आहे? चऊं मांखे चयो कुतनि त रुगो सॼी छली मच्छी पाण खाईंदो वञे, असांखे बि कुझु खाराए। चई चयो मान त रहम कयो धारा पैसा वठी आया। चयूं कुझु न थींदी। चई हिकिड़ी कुरड़ी कढी उछलाए भॻुसि त वरी ॿियनि 6-7 आहिनि, हिकु कुरड़ी ते सभु कीअं राज़ी थियनि। वरी चई ॿी कुरड़ी उछलाए ॾिनी मान त ॿिए चयो मांखे। चई 3 कुरड़ियूं उछलाईंदो वियोसि, हिननि खे ॾींदो नेठि भॼी। चई उहा हड़ मच्छी कुता खाई आहे, मां वञी डंड ते मथे चढ़ियुसि, हथ जोयमि त छली काली। छली लाइ पट ते रखे वेही, चई बीड़ी दुखाएसि पी। उहा बीड़ी अध सड़ियल जेका पई उहा पी। दिलि में सोचियुमि त असांजो बि धंधो न छो, पर हाणे जेको 500 उधारा वठी आयोसि, वाह धंधो त पियो, धंधे माग वियो, मां वारा 500 कीअं ॾींदुसि? चई तो थुरू निकितुसि वञी। हुनखे चयो हुनखे सॼो किसो ॿुधायुमि। चई मां चयोमांसि धणी असां वापार करण लाइ, धंधो करण लाइ मवाली दिलि में 24 कलाक सोचींदा आहियूं, पर असांजे समाज जा कुता अहिड़ा आहिनि जेके असांखे धंधो करणु नथा ॾियनि। हक़ मौजूद।